गोठाद्र बुद्ध के गोठाद्र बुद्ध के गोठाद्र बुद्ध के गोठाद्र बुद्ध जी गोठाद्र बुद्ध के अपील आहे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी साहब सां त असां जल्द सां जल्द असांजो रस्तो ॾिनो वञे ऐं असां तमामु ते तक़रीबन 100 घर आहे असांजो ॿिया ॻोठ आहिनि हिन रस्ते सां शाख सां ॿिया बि ॻोठ आहिनि उन खां अलावा असां जेके 5 साल पहिरियां असांजो रस्तो ई ठहियलु कयलु पूरो वियो आहे हिन ई हुकूमत में असांजो रस्तो पूरो वियो आहे ऐं उन खां पोइ शाख जी मरमत थी आहे शाख जी मरमत खां पोइ असां कचे रस्ते में असांजा 2 टे हादसा थिया आहिनि 2 टे एक्सीडेंट थिया आहिनि पीपल्स पार्टीअ सां इहो मुतालबो आहे चेयरमैन बिलाल भुट्टो सां इहो मुतालबो आहे त असांखे रस्तो ॾिनो वञे असांजे ॻोठ जी मालिकी कई वञे ऐं बुनियादी सहूलियतूं खपनि साईं शाह साहिब खे बि अपील आहे त असांजे सरफराज शाह खे साईं MN खे साईं MP खे साईं सैयद सरफराज शाह खे साईं इब्रार शाह MN खे अपील आहे त असांखे रस्तो ॾिनो वञे असांजे ॻोठ जी मालिकी कई वञे असां ॾाढा मुश्किलातुनि खां पिया मुंहुं ॾियूं ऐं असांजो मुस्तक़बिल विञायो पियो वञे महिरबानी करे असांजे मुस्तक़बिल खे न विञायो ऐं असांखे रस्ता ऐं असांखे सहूलियतूं पिणु ॾिनियूं वञनि असां साईं पीपे जा माण्हू आहियूं बेनज़ीर भुट्टो चेरी हुजे हा त असांखे सहूलियतूं वॾियूं अची वञनि हा बेनज़ीर वे खां पोइ असांखे का शइ जो ज़रूरत हिते का बि शइ कान्हे रस्ता खपनि नालियूं खपनि मालिकी कान्हे का असांजे ॻोठ जी हर शइ जी ज़रूरत आहे ऐं असां माउंट सरफराज शाह खे ॼाणण वारा आहियूं पीपीअ खे बुरादर शाह खे बिलाल भुट्टे खे असांखे का शइ न मिली आहे हा कयूं था वञनि ॼण कोन था महिरबानी कयो असांखे असांजे ॻोठ खे तावन कयो असांजी रोड आहे नालियूं हुन रस्तो आहे इन ज़रूरत आहे इन शइ जी स्कूल आहे स्कूल में माण्हू 3 4 वेठा आहिनि मास्तर 5 शाह खे इब्रार शाह खे मुरादी शाह खे अपील आहे त असांजो हे कमु कयो वञे मुतालबो आहे पीपी सां असां उनजा वोटर आहियूं असां उनखे सॼी ज़िंदगी वोट ॾिना आहिनि जेकॾहिं बेनज़ीर भुट्टो मोहतरमा जहिड़ी हुजे हा असां सां हीअ हालत न हुजे हा असांजो रस्तो तमामु हिनमहिल ख़राबु आहे असां ॾाढो ॾुखियो था गुज़रूं हिन वक़्त में असां सां महिरबानी करे पीपल्स पार्टी खे ऐं बस वारनि खे असांजी गुज़ारिश आहे असांखे बुनियादी हक़ ॾियनि असांखे पका रस्ता ॾियनि ऐं असांजे ॻोठ जूं जेके पुराणियूं नालियूं आहिनि उहे तमामु हिनमहिल ख़राबु थियूं आहिनि उन में गंद किचिरो बीठो आहे असां सां महिरबानी करे पीपल्स पार्टी जा बस वारा असां सां हमदर्दी करनि ऐं असांजा हक़ी जाइज़ मुतालबा पूरा करनि असां ग़रीब अंब ॾिसो तव्हां पाण ॾिसी सघो था हेॾा मौसम हिन रस्ते सां मींहुं वसंदो आहे हलण जहिड़ो न हूंदो आहे असां ॾाढो गुज़रूं था तमामु मुश्किल वक़्त सां असांखे मुंहुं था ॾियणो पए महिरबानी करे असांजो अर्ज़ु आहे असांजी मालिकी करनि बिलाल लंजार साहब ऐं असांजो इब्रार शाह हलाणी वारो साईं सरफराज शाह कंडियारे वारे खे असांजी अपील आहे हथ ॿधी असां सां महिरबानी करे असांखे पको रस्तो ॾियनि असां मजबूर आहियूं ग़रीब आवाम आहियूं ऐं वॉन्टर बि असां हिननि जा आहियूं असांजे हथ आहिनि असांजे हथनि खे ॾिसनि असांजो बस वारा असांजा मुतालबा पूरा करनि